ॿियनि मुल्कनि में रमज़ान शरीफ़ ईंदे ई सस्ताई जा पैकेज ॾिना वेंदा आहिनि, पर बदकिस्मती सां दादू में रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई महांगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे। खाधे पीते जे शयुनि जा अघ आसमान ते चढ़ी विया आहिनि। शहरनि इहो ॿुधायो आहे त डीसी दादू ऑफिस मां निकिरण लाइ तयारु न आहे। वधीक शहरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त महांगाई त साॻी लॻी पई आहे जेकी रमज़ान खां अॻु में जेको शइ सस्ती हूंदी हींअर डीसी साहिब ऐलान त कया आहिनि जेको महांगाई कंदो उनखे असां जेल में विझंदासीं। पर डीसी साहिब पहिरियां निकिरे त सही न, ॿाहिरि ॾिसे त आहे हालत छा जेको डीसी साहिब खे कहिड़ी पर आहे, उनखे त हर शइ उते मिले पई थी जेको हर शइ न शइ त असां ग़रीबनि सां आहे जेकी हर शइ इतबार कयूं। शाम जो रुखी मानी खां सवाइ पकोड़नि खां सवाइ को रोज़ो छॾे ई नथा सघूं। न का शइ फ्रूट था वठूं, न का ॿी का शइ वठी था सघूं जेकी 100-200 वारी आहे उहा 400 पई हले, 150 वारी आहे 500 पई हले, उहो बि मल्हाए थिए नथी। डीसी साहब अञा न निकितो आहे, चवनि था अॼु सुभाणे ईंदो पर अचे कोन थो। डीसी साहब अचे थो राउंड में को हालात ॾिसे मार्केटनि जा, उन्हनि खां पुछा करे लिस्टूं पढ़े, लिस्टनि में छा लॻी पई हालात। बराई महिरबानी असां गुज़ारिश कंदासीं डीसी साहब के विज़िट करे जेका शइ इलीगल तौर ते महांगी थी खपे उनखे कानूनी कार्रवाई कई वञे। रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल कराइण यकीनन ज़िले इंतजामिया जी ज़िम्मेवारी आहे। कैमरामैन आसू सुमरो सां गॾु मुश्ताक शाहानी, धरती टीवी, दादू।